अस्सलामुअलैकुम दोस्तों एक ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं हिकु वॾो ऐं ख़ुशहाल मुल्क हो जंहिंजो बादशाह ॾाढो दाना ऐं अक़लमंद हो। माण्हू उनखे सिर्फ़ु बादशाह न पर इंसाफ़ जो इल्म बरदार बि चवंदा हुआ। संदसि दरबार में हर रोज़ु केतिरा ई माण्हू पंहिंजा मसइला खणी ईंदा हुआ ऐं बादशाह वॾी दानाई सां उन्हनि जो फ़ैसिलो कंदो हो। उन मुल्क में अमन, ख़ुशहाली ऐं इंसाफ़ जो राज हो। वापारी सुख सां पंहिंजो कारोबार कंदा हुआ, हारी पंहिंजी ज़मीननि ते कमु कंदा हुआ ऐं माण्हू हिक ॿिए सां प्यार ऐं एतिराम सां रहंदा हुआ। बादशाह जो उसूल हो त जेकॾहिं को बि ज़ुल्म कंदो त उनखे सज़ा ज़रूरु मिलंदी, पर जेकॾहिं को सचो ऐं बेगुनाह हूंदो त उनखे मुकमल इंसाफ़ मिलंदो। हिकु ॾींहुं शहर में हिकु अजीब वाक़ियो थियो। शहर जे अमीर वापारी जंहिंजो नालो अब्दुर्रहमान हो, दरबार में अची दांह ॾिनी त संदसि घर मां सोन जा केतिरा ई सिक्का चोरी थी विया आहिनि। उहे सिक्का हुन केतिरनि सालनि जी महिनत सां गॾु कया हुआ। वापारी रोईंदे आवाज़ में चयो, ए बादशाह सलामत, मां तव्हांजे दरबार में इंसाफ़ लाइ आयो आहियां। मुंहिंजे घर मां सोन जा सिक्का चोरी थी विया आहिनि। जेकॾहिं मूंखे इंसाफ़ न मिलियो त मां बर्बादु थी वेंदुसि। बादशाह वॾे गौर सां वापारी जी ॻाल्हि ॿुधी पोइ हुन सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त शहर जी जांच कई वञे ऐं चोर खे ॻोल्हे आंदो वञे। कुझु ॾींहंनि जी ॻोल्हा खां पोइ सिपाही हिकु नौजवान खे गिरफ़्तार करे दरबार में वठी आया। हुन नौजवान जो नालो सलीम हो। सिपाहियुनि चयो त शहर वारा चवनि था त इहो ई चोर आहे। बादशाह सलीम ॾांहुं गौर सां ॾिठो। हुनजे चहिरे ते ख़ौफ़ त हो, पर अखियूं बिल्कुलु साफ़ ऐं बेगुनाह लॻी रहियूं हुयूं। बादशाह नरम आवाज़ में पुछियो, छा तूं सच ॿुधाईंदे? छा तो इहे सोन जा सिक्का चोरी कया आहिनि? सलीम अदब सां जवाबु ॾिनो, ए बादशाह सलामत, मां ग़रीब ज़रूरु आहियां पर चोर न। मूं कॾहिं बि कंहिंजो माल न चुरायो। दरबार में वेठल कुझु माण्हू चई रहिया हुआ त शायदि इहो ई चोर आहे, छो त इहो ग़रीब आहे। पर बादशाह खे जल्द फ़ैसिलो करणु पसंदि न हो। बादशाह चयो, सच मालूम करण लाइ अक़ल जी ज़रूरत आहे। ॿिए ॾींहुं बादशाह दरबार में हिकु अजीब हुकुम ॾिनो। हुन शहर जे केतिरनि ई शकी माण्हुनि खे दरबार में घुरायो। हर हिक खे हिकु हिकु लठ ॾिनी। बादशाह चयो, हीअ लठियूं जादुई आहिनि। जेको चोर हूंदो उन जी लठ राति जो हिकु आङर जेतिरी डिघी थी वेंदी। सभु माण्हू हैरान थी विया, पर माण्हू पंहिंजी लठ खणी घर वियो। असल में बादशाह खे पक हुई त लठूं जादुई न आहिनि, पर चोर डप में अची का ग़लती ज़रूरु कंदो। राति गुज़री वई। ॿिए ॾींहुं सभु माण्हू दरबार में आया ऐं पंहिंजूं लठूं पेश कयूं। बादशाह हिकु हिकु लठ ॾिसणु लॻो। ओचितो हुन हिकु माण्हूअ खे सॾियो। उहो माण्हू तमामु घणो घबरायल लॻी रहियो हो। बादशाह मुस्कुराईंदे चयो, तूं ई चोर आहीं। सभु माण्हू हैरान थी विया, छो त उन माण्हूअ जी लठ ॿियनि खां हिकु आङर नंढी हुई। असल में चोर खे डपु हो त संदसि लठ डिघी थी वेंदी, तंहिं करे हिन राति जो पंहिंजी लठ खे हिकु आङर जेतिरो कटे छॾियो हो। अहिड़ी तरह हू पाण ई पकड़िजी वियो। चोर शर्मिंदगी सां पंहिंजो ॾोह क़बूलु कयो। हुन चयो, ए बादशाह सलामत, मूं लालच में अची सोन जा सिक्का चोरी कया हुआ। मूंखे माफ़ कयो वञे। बादशाह हुकुम ॾिनो त चोरी कयल सिक्का वापसि वापारी खे ॾिना वञनि ऐं चोर खे सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿियनि लाइ बि सबक़ थिए। दरबार में वेठल माण्हू बादशाह जी अक़ल ऐं दानाई ते हैरान हुआ। सभिनी चयो त वाक़ई अहिड़ो बादशाह ख़ुशनसीब माण्हू खे मिलंदो आहे। वापारी ख़ुशि थी बादशाह जो शुक्रियो अदा कयो। नौजवान सलीम, जेको बेगुनाह हो, उहो बि आज़ादु थी वियो। उन ॾींहं खां पोइ शहर में हर माण्हू उहो किसो ॿुधाईंदो हो त अक़लमंद बादशाह कीअं पंहिंजी दानाई सां असल चोर खे पकड़े वरितो। दोस्तों, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो।
मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।